मोरो मां जानी जुमानी की खबर शामिल कंदासीं त मोरो पुलिस की कामयाब कार्रवाई मंशा सां भरियल गाड़ी हथ करे एक जवाबदार के गिरफ्तार करे केस दाखिल करे छड़ियो आहे। उन सिलसिले में मोरो थाने के SHO इम्तियाज़ अली खुआवर थाने ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया के बुधायो है त नेशनल हाईवे ते स्नैप चेकिंग दौरान APV वेन जंहिंजा शीशा फुल ब्लैक हुआ शक पवण ते उनखे रोके तलाशी वरितीसीं त अंदरां 12 बोरा भंग जा पयल हुआ ऐं गाड़ी ड्राइवर खैरपुर मीरस वासी मोहम्मद असलम वल्द मोहम्मद मिठल कल्हड़ो के गिरफ्तार करे वरतो आहे। गिरफ्तार जवाबदार खिलाफ मोरो थाने में सरकार की मुदयत में केस दाखिल करे छड़ियो आहे। बे पासे गिरफ्तार जवाबदार मोहम्मद असलम कल्हड़ो सहाफ़िन जे आॾो पंहिंजे ॾोह जो एतराफ़ कंदे ॿुधायो आहे त गाड़ी भंग सां खैरपुर मीरस मां भरे हाला वञी रहियो हुयुसि त मोरो पुलिस चेकिंग दौरान मूंखे गिरफ्तार करे गाड़ी मां भंग हथ करे वरिती आहे।